न्यूज़ सईदाबाद में मखदूम तालिबुल मौला गवर्नमेंट बॉयज डिग्री कॉलेज में सोडियम क्लोराइड केमिकल जो धमाको, औरत जख्मी, पीपल्स मेडिकल कॉलेज नवाबशाह मुंतकिल। तफ़सीलन मूजिब मखदूम तालिबुल मौला गवर्नमेंट बॉयज डिग्री कॉलेज न्यू सईदाबाद की लेबोरेटरी अंदर पयल सोडियम क्लोराइड केमिकल में ओचितो धमाको थियण जे नतीजे में विस्मात बशीरा खासकेली ज़ाल असगर खासकेली चेहरे ऐं अखियुनि में बाहि लॻण सबब सख्त ज़ख्मी थी पई। ज़ख्मी औरत के फौरी तौर पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी अस्पताल नवाबशाह रवानो किया वियो। कॉलेज अंदर गुज़िरियल 3 महीननि खां न्यू सईदाबाद लॻ मेरान हाईवे लॻ ॻोठ रमज़ान खासकेली सां तालुक रखंदड़ खासकेली बिरादरी जा ॻोठाणा पनाह वठी रहिया आहिनि। इतलाउ मिलण ते डीएसपी न्यूज़ सईदाबाद अता मोहम्मद दाहिरी कॉलेज में पहुतो, जॾहिं त एडमिनिस्ट्रेटर असिस्टेंट कमिश्नर मंसूर अब्बासी इतलाउ मिलण बाद में न पहुतो। इमदादी सरगर्मियूं शुरू। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।